बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त हीउ अॼोको जेको एहतजाज कयो वियो आहे, टायर साड़े करे जेको एहतजाज कयो वियो आहे, हिन जो जेको मेन जेको मक़सदु आहे, असां मेरिट जी बका लाइ हीउ प्रोटेस्ट कयो आहे, एजुकेशन जी बका लाइ कयो आहे, सिंधी ॿोलीअ जी बका लाइ ही असां प्रोटेस्ट कयो आहे। ऐं सिंधी जेको PhD केडर चेंज कयो वञे थो, इन मां त साफ़ु मालूम थो थिए त हीउ सिंधी ॿोलीअ जा ई दुश्मन आहिनि। छो जो जेको हीउ केडर जेको चेंज करणु चाहिनि था, इन मां सिधो सो मालूम थो थिए त हीउ PhD जेका असांजी सिंधी ॿोली मिठी ॿोली आहे, उन जा ही सिधा सां दुश्मन आहिनि। ऐं उनखां अलावा हिननि कोर्टुनि जो जवाबु ॾिनो, सरदार शाह साहब ऐं स्पेशल कमेटी साहब, स्पेशल कमेटी में जेको स्पेशल फ़ैसिलो आयो उहो असांजे ख़िलाफ़ु आयो ऐं कोर्टुनि खे जवाबु ॾिनो वियो। ठीकु आहे, कोर्टुनि सिर्फ़ु स्कोर जो चयो। स्पेशल कमेटी खे मां इहो अर्ज़ु थो कयां, स्पेशल कमेटी तव्हांखे इहो थोरो ई चयो त तव्हां सिंधी ॿोली जा दुश्मन बणिजो या सिंधी केडर। असांजो इहो ई मुतालबो आहे त बराए महिरबानी जेको 5 अगस्त ते जेको फ़ैसिलो रखियो वियो आहे, उन में असांजे हक़ में ॾियो ऐं पंहिंजूं इहे जेके जाहिलियत वारी पॉलिसियूं हूंदो इहे बंदि कयो ऐं केडर चेंज न कयो, असांजी सिंधी ॿोली खे बिल्कुलु ख़तमु न कयो।